कदरान जलाए शेर जेरी दिल घुटी आज मां के बताई तो गफर खान सां दुश्मनी जो अंजाम छा थींदो आहे मुझे सीने में बदले जी बाय बढ़ी रही है ही मुके शेर खान करे हलो बियो तो खुदा वास्ते इन दुश्मनी की बाह के खत्म कर सोट केड़ो सबूत है तुझे खा के शेर खाना को करायो जुबान संभाले गाला क्या तो भी खबर ना आए तो मैं कैसे हम बिठवाया तू के दिनोया की पढ़ाई करो बेटा असा के हुक्म ले संजो रखा लगे रखो उन जे छोलन में किथे लुड़ी न वणे मैं शेर खान आले पे मर थे और मैं कल्ला बंदा 25 था तो जलाल जे जलवा जी खबर पे खाली जॾहिं उते उबतो टंगियो माया सॼी दिमाग़ जी हवा निकिरी वेंदई वाह नसीब करना वाह 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 आधा पूरी याद करे दिल किथे वे आज सेल्फी कर सबको हिक ना बा सेल्फियों ठाए छाथो ॾिसी इन शिकारी नज़रुनि सां पाप जड़ी अखरन में मोहब्बत पे माते माप घूरे ॾिसण सां कबी आहे पेंची टेप जी ज़रूरत न आहे पेंची टेप सां ज़मीन जी माप थींदी आहे मोहब्बत ही न मोहब्बत ही मोहब्बत नैणन सां थींदी आहे कॉलेज वारा इने खाबा वांगुर गुजरी गया जी बिल्कुल मां पंहिंजे भाउ खे कॉल कई आहे हू पहुचण वारो हूंदो वाकई यार सिंधु 3 साल कॉलेज वारा ख्वाब वांगुर गुजरी आया खैर तूं ॿुधा अकेली वेंदे छा न न मां बाबा के फोन कई आहे हू थोड़ी देर में गाड़ी काए पहुचण वारो हूंदो हलो ठीक आहे आऊं हलां थो काश मां पंहिंजे दिल जो हवाल उनखे ॿुधाए सघां पर ख़बर ही न पई वक्त एतिरो तेज़ी सां गुज़री वियो इन में उनजो कहिड़ो कसूर चरी त मां आहियां न त हिकु अजनबी खे चाहे वेठसि पंहिंजी दिलि हुनखे ॾी वेठसि पंहिंजी दिलि जो हुनखे हवाल बि न ॿुधाए सघियसि मां बि कहिड़े ख़्यालनि में गुम थियसि ॿाहिरि वञी ॾिसां मूंसां बाबा वारा इंतज़ार त नथा करनि
वठी ॾियो न मूंखे तार पखी आहे पखी थी कहिड़ो भरोसो मुंहिंजो कहिड़ो कसूर आहे ॿुधाए अहिड़ो कुकड़ वठी ॾेई असांजो गंद चुकराए कुकड़ सां गॾु तोखे बि हिते पूरो थो कयां तार मूंखे माफ़ी ॾे ॿुधाए माफ़ी बि तोखे पूरे राज में मुंहिंजो गंद चुकायो अथई हलो प्यार तुंहिंजो भाउ मरिजी वियो आहे छा मुंहिंजो भाउ मरिजी वियो आहे शेर खान मां तुंहिंजो पूरो खानदान तबाह न कयो त मुंहिंजो नालो फयाज़ न आहे छो परेशान थी आहीं मुंहिंजी सोणी सिंधू मस्त मस्त साम्हूं आई आहीं तोते नज़र पई त दिलि चयो घड़ी खन तव्हां जे चेहरे जी चांड्रोकी जो मज़ो असी बि माणे ॾिसूं तोखे ॾिठे ॾाढा ॾींहं गुज़री विया छो जो मुंहिंजो कॉलेज अचण तो बंदि कराए छॾियो ऐं ॿाहिरि तूं त निकिरी कान थी पर अलाए छो सिंधू तूं त अॼु बि मूंखे नफ़रत वारी नज़र सां ॾिसी रही आहीं तुंहिंजे करे मां कॉलेज मंझां रेस्टिकेट थियुसि अञा बि तुंहिंजी दिलि न आहे ठरी अफ़सोस का वॾी पथर दिलि आहीं ॾिस काशिफ तूं पंहिंजी पाण तबाही कई आहे हाणे मूंखे इहे विच वाट ते नथा रोके सघो मां केरु थींदो आहियां तुंहिंजा रस्ता रोकण वारो पर हा तुंहिंजे करे मुंहिंजी तालीम तबाह थी कॉलेज में ख़्वार थियुसि एतिरे ताईं जो मूंखे धिका ॾेई कॉलेज मां कढियो वियो ऐं तूं ॾिसंदी रही बहरहाल अव्हां सां जेको कुझु थियो आहे उन जा ज़िम्मेवार अव्हां पाण आहियो महिरबानी करे मूंखे आईंदा तंग न कयो मूं अञा तोखे तंग किथे कयो आहे तुंहिंजो पीछो त तुंहिंजे घर ताईं कंदुसि या अल्लाह बाबा सही अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राधा पुटु ख़ुश आहीं अदा अव्हां बि ख़ुशि आहियो हा असां सभु ख़ुशि आहियूं पर सिंधू प्लास्टिक जे पुर्ज़नि सां ऐं शीशे जे गुलदस्तनि सां हाणे तुंहिंजे बेड जूं अलमारियूं भरिजी चुकियूं आहिनि हाणे इहा डिग्री पची महिनत जो मुकमल इनाम सम्झी पाण वटि संभाले रख मथां इहो ज़हन में ॻाल्हि विहारे छॾी त मथां इहा डिग्री खणी आऊं किथे वञी ड्यूटी कंदुसि छो पुटु पंहिंजी भेण खे शाबाश जेकी ॾिनई अञा उनखे दरख़्वास्त ॾिनी अदा तूं केरु थींदो आहीं अॼु की पढ़ाई खां रोकण वारो हल तूं मूंखां ऐं सिंधूअ खां वॾो आहीं पर यार इहो न विसार त हिन घर जो वॾो बाबा साईं वेठो आहे ऐं हा हिन घर में जेको बाबा साईं चवंदो उहो ई थींदो बाबा काश अदा बि ॿ अखर पढ़ियल हूंदी अॼु मुंहिंजे पाक इरादनि ते ईअं शक न करे न वरी ईअं आंगुर खणे बदाने बस ख़बर आहे तुंहिंजे न पाक इरादनि भले जे मां 2 अखर न आहियां पढ़ी पर एतिरी सम्झ सुझ अथमि त न्याणी घर में पुट स्कूल या औताक में सुहंदा आहिनि हाणे हथ इहा तकरीर बंदि कर पुटु तूं थकल हूंदी हली घर आराम कर ठीकु आहे बाबा
दादा ही तव्हां मूंखे किथे वठी आया आहियो, ही पंहिंजो घर न आहे। हाँ यार वफा, थोड़ी तकड़ हुई इन जे करे तोखे रस्ते में भी मां ॿुधाए न सघियुसि। असुल बिज़नेस जे चकर में हाणे शहर शिफ्ट थी आहियां ऐं पंहिंजो घर बि ही आहे। यार जेको आहे न, कॾहिं राति जा 10 थी वञनि पिया, कॾहिं 12 बि थी वञनि पिया, कॾहिं कॾहिं त शहर में रही पवंदो, घर पहुचाई कोन पियो। बाबा वारनि जी बि दिलजा कोन थिए पई। तुंहिंजे वञण खां पोइ थोड़ा ॻोठ में मसला मसाइल बि वधी विया। चोथे बहितर इहो आहे त शहर शिफ्ट थियूं। बाबा कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि त आहियो बाबा? वफा पुट 3 सालनि में को राब्तो ई न कई, न को फोन। असां सां हिते अलाए छा थी गुज़रियो आहे। ॾिसे तूं ॻोठ मां अलाए कहिड़ा कहिड़ा अशर थिया, उतो लॾो खणी हिते आया आहियूं। यार तूं त असांखे सफ़ा विसारे छॾियो। भला ॾे ख़बर, तालीम मुकमल थी कीअं? भला पढ़ाई त सही हली न? अबा रस्ते में का तकलीफ़ त कोन आई न सफ़र दौरान? दादा अव्हां जी बिज़नेस कीअं थी हले? अल्हम्दुलिल्लाह दा तमामु सुठी बिज़नेस हली रही आहे ऐं शहर में तमामु बहितरीन प्लाट बि वरिता आहिनि। पर हाणे तूं अची वियो आहीं, फ़िलहाल बिज़नेस खे हिकु पासे थो रखां। पहिरियों तुंहिंजी शादी जे बारे में कुझु सोचूं था, उन खां पोइ इहे कारोबार धंधा त पिया हलंदा। दादा पहिरियां तुंहिंजी शादी थींदी, छो त तव्हां मूंखां वॾा आहियो। मूं त ॾींहं राति महिनत करे निंड्रो फिटाए मस वञी कामयाब थी घर पहुतो आहियां। कुछ ॾींहं मूंखे आज़ाद छॾे ॾियो, पंहिंजे शादी जे बारे में सोच। वाकई सफ़र वफ़ा सही थो चए, छो त बाबा खां पोइ हिन घर जो वॾो तूं आहीं। शादी बि पहिरियां तुंहिंजी थींदी, पोइ वफ़ा ऐं मां कंदासीं। अबा वफ़ा खे त का ॻोठ में छोकिरी पसंदि ई कोन अचे पई। इन्ही करे त असां लॾो खणी हाणे शहर में आया आहियूं। मन हिते का छोकिरी पसंदि अचेसि। बाक़ी अबा ज़फ़र तूं त मां ज़ोर आहे। बाबा अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। तव्हां क़ाबिल एतिराम आहियो, वॾा आहियो। जीअं तव्हां चवंदव उहे कंदासीं। छो मां अव्हां खां दूर थींदुसि? मुंहिंजी कहिड़ी ताक़त आहे? अलाह तव्हांखे हयाती ॾे हिन घर में ऐं असां ते तव्हांजो ई कानून हलंदो। जीअं तूं चाहींदे न उहे थींदो। बाबा असां तोखां ज़ोर कोन आहियूं, दिलि जाए कर। खबर राकेट तुम्हारी सुल्फी सर थी अब कौन वॾा सुल्फीअ में खखर जी खाण थी पई आहे साईं, खाणी। हाणे ॾे भुन जे डंग खां मां डिॼां थो, सुल्फीअ जे सवलो ई कोन थो वञा। अॻु में मूंखे नाने मरिया त चयो हो, राकेट पुट हुको त होशियार करे ॾे हुको। बबल जीअं हुके जे वेझो वयुसि ईअं जो उथणी था ॾेंभू मूं बि ॾिनो पोइ ठका साईं। वञी नाने जे पुठियां लिकुसि, उन हमले में नानो मरूम प्यालो करे हो साईं। ॾेंभुन मूंखे टंगे असुल फूकणो बणाए छॾियो, फूकणो। मस वञी माण्हुनि जे मुंहं ॾिठो आहियां। वाह अरे निभागा नाने जे दौर जा किसा ॿुधाए नशा ई टोड़े छॾिया। वॾो को मनूस आहे मनूस। छा थो ॾिसी इन शिकारी नज़रुनि सां? उकाब जहिड़ी अखियुनि में मोहबत पियो मां। छा माप घूरे ॾिसण सां कबी आहे? इंची टेप जी ज़रूरत नाहे। इंची टेप सां ज़मीनूं मापबियूं आहिनि। मोहबत ई माप नेणनि सां थींदी आहे। अच्छा पोइ साईं मुंहिंजे नेणनि में तव्हां केतिरी मापी आहे मोहबत? भला जेतिरी मापे सघिया आहियो ओतिरीअ में घर ॾे वियो, तव्हांखे केरु रोकियो? हा तुंहिंजे नेणनि जे नश्तर जे वार खां वांदो थियनि त तुंहिंजी अखियुनि में घर वठी विया न। उस्ताद बुखारीअ जो इहो शहर ॿुधो अथई, तुंहिंजी तुप तेज़ निगाहनि खां बचो को कोन्हे, छो त हर तीर लॻो ठीक निशाने ते गुथो को कोन्हे। बस हाणे मुंहिंजी एतिरी तारीफ़ बि न कर, किथे मां पाण खे देवता न सम्झी विया। दीवाने जे लफ़्ज़नि में एतिरो असर किथे आहे जो तूं देवता बणिजी वञे? बस दीवाना झट मूंखे बि पंहिंजे नेणनि में विहण ॾे। इहो भला ॿुधो अथई प्यार पूजा जे मिसल आहे,
उनखे बदनाम न कर। प्यार प्यार पूजा जे मिसल आहे त प्यार खे बदनाम न कर। ही इबादत जो हिस्सो आहे, हिन खे सरेआम न कर। हमरा सफ़ा परेशान तो लगे। केरा? अरे केरे बा ओपरा लगदा पिया है। अब आइडिया 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 आइडिया। छो परेशान आई नौजवान? मां भी इंसान है, तो खाईंदुमि कोन। खुली गाल कर। खेरा खेरा तुझ न लगे तो ज़ुल्म जो सतायल आहे। साईं तव्हांजो ॾाढो नालो ॿुधो हुयो, तव्हांजे किरदार मां ॾाढो मुतमिन आहियां। मुंहिंजी बि दिलि चए थी मां तव्हां सां गॾु घुमां ऐं शींहं वारी ज़िंदगी गुज़ारियां। भले भले तूं असां सां गॾु रह, पर नौजवान एतिरो ज़रूर सोचिजांइ त शेर खान सां गॾु रहण जे लाइ शेर जहिड़ी दिलि घुरिजे। शेर जहिड़ी। असां सां गॾु रहण जे लाइ माण्हू खे 1000 भेरा सोचणो पवंदो आहे, छो त असांजो सिर 30 ते हूंदो आहे। केॾी महिल ई मरी सघे थो। ज़िंदगी मां छो तंग थियो आहीं? मोटी वञ, पंहिंजो कमु कर। शेर खान तोखे कहिड़ी ख़बर? मुंहिंजे सीने में बदिले जी बाहि बरसी रही आहे, जेके तुंहिंजे मरण खां पोइ विसामंदे। केॾो न सुठो वक़्तु हुयो, हर रोज़ वफ़ा सां मिलंदी हुई। हाणे अलाए छा थींदो। मां बि केॾी सड़ी आहियां। हुन ख़ुदि करे सघे चाहे वेठो, हुनखे दिलि जो हवालो ॿुधाए बि न सघे ऐं हुनजो नंबर बि न आहे। राब्तो कयां त कीअं कयां? हुनजी एड्रेस बि मूंखे मालूम न आहे।
सिर्फ हिन हथ जा जेके बि ॾियारी आहिनि मतिलबु ॾियारी जुआरी नशावर कोई बि कहिड़े बि क़िस्म जो ॾोह कंदा आहिनि उन्हनि जी मूंखे रिपोर्ट ॾे ऐं मूंखे ॿुधाए त उन्हनि जी हिमायत केरु थो करे। जी सर, मां हाणे जांच शुरू कयां। सुभाणे तव्हांजे पैबो ते हिन पूरे इलाइक़े जे ॾुआरनि जी लिस्ट हूंदी। बिल्कुलु, पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां कयो। सरकार असां ते यकीन करे असांखे हिन अवाम जो रखवालो बणायो आहे, पोइ असांजो बि फर्ज़ बणिजे थो असां अवाम जे हर दुख सुख में उन्हनि जो साथ ॾियूं ऐं पंहिंजे शहर जो अमन अमान खे बरक़रार रखूं। हिन फर्ज़ में लापरवाही ऐं कोताही हरगिज़ बर्दाश्त न थींदी, सम्झियो? ओके सर। अरे रे अथो आहीं छा? ॾिसी कोन थो? शेर खान हमरा ॾिसण में धंधो कोन थो अचे। ख़बर ई नथी पए असांजे शहर में अरे किथां किथां जा गरीब अची रुलनि था। अच्छा त ही शहर तव्हांजो आहे? लॻंदो त मूंखे तव्हां रेड़ी ठेले वारा था लाइ एतिरी आहे ॼण हाणे त साईं जन जहाज मल थान। भोतार हो जा अखियुनि ते सच पियो। मैं कोई जात ॾियो न, मैं हिन कुॾू चार घोटे ॾियां त भले पाणी विच घोटे बि ॾियां। मुंहिंजो बि हिकिड़ो उसूल आहे, पहिरीं ग़लती माफ़ कंदो आहे, जेकर ॿीहर साम्हूं ई आहे न त छा खपे निपूड़े मारींदोसांइ, छा सम्झी? इन हमरा सां मिली तोखे अहिड़ो त सबक़ सेखारींदुसि जे दुनिया यादि कंदी। कमदार वो कमदार ये भागा छा थियो आहे? एॾा सॾ थुकिया आहिनि वरंदी त थो ॾे। छा थियो आहे? बोध अची वई आहे? जी 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 छा रे? जी जी जा पुट मां तोखां कुझु पुछां थो उनजो जवाब ॾे। बाबर साईं मैं तो काई ॻाल्हि सुणी कोन्हे। हूं हुकुम करो क्या पिया खेंदे वे? अरे रे भागा मां बि तोखां इहो पुछां थो त शेर खान वारा किथे? बाबर साईं शेर खान वाले शिकार ते गए हैं। अच्छा त शिकार ते वियो उतां ते तो जहिड़ो जानवर जॾहिं मौजूदु आहे त पोइ झंग में शिकार करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? वाह बाबा वाह, मैं तो जानवर पे लगता। अरे मां तुझी कहिड़ी गिला थो कयां? अहिड़े महांगाई जे दौर में मुफ़्त में मौत थी मिले ॿियो छा खपे? वाह बाबा साईं वाह, दिलो दी दिल दा हवाल जेको ही पुछो है अने मेकू मारन दा प्लान सोची बैठे हो। अच्छा दिया अच्छा आवे आवे। खुश आई? जी चाचा, मां बिल्कुल ठीक आहियां। मां पंहिंजी तालीम मुकम्मल करे कुछ ॾींहं पहिरियां घर पुगी आहियां। ख़बर लगी त असांजे पाड़े में काई फैमिली शिफ्ट थी आहे। पोइ सोचियमि त छो न पाड़े वारनि ॾांहुं चक्कर लॻाए अचां। चाचा तव्हां घर में अकेला हूंदा आहियो छा? न न पुट, मुंहिंजा ॿ पुट ॿिया बि आहिनि, ज़फर ऐं अल्लाह रखियो। उहे शहर में कारोबार कंदा आहिनि। वफ़ा त पंहिंजी तालीम में मसरूफ़ आहे। असां हाणे कारोबार जे करे शहर में शिफ्ट थी आया आहियूं। अस्सलाम वालेकुम दादा। वालेकुम अस्सलाम। पुट ही पाड़े जी छोकिरी आहे। ये छोकिरी भी तो जीअं पढ़ियल लिखियल ऐं ॾाढी सुलक्षणी आहे। जीअं तुंहिंजो नालो छा आहे? मां त ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में पुट तोखां ना पुछियो ई को। बाबा हिन जो नालो अव्हांखे मां ॿुधायां थो। हिन जो नालो सिंधू आहे। पुट तूं वफ़ा खे सुञाणे थी? चाचा रुगो ही मूंखे न पर मां भी हिनखे सुञाणां थी। ही वफ़ा आहे। बाबा असां ॿई कॉलेज में पढ़ंदा हुआसीं। शुक्र आहे अल्लाह पाक जो ही मूंसां मिली वियो। मां त ॾाढी परेशान हुयसि। हिनखे मां काथे काथे ॻोल्हियां। रब तुंहिंजा लख शुक्र आहिनि। कहिड़े ख़्यालनि में गुम थी वई सिंधू पुट? चङो चाचा, हाणे मां हलां थी। वेह धीअ,
कुछ खाई पी पो वञा। न चाचा, हाणे जल्दी आहे, सुभाणे तव्हांजी चांहि बि पींदसि। ऐं छा पुट? न न चाचा, कुझु बि न। ठीकु आहे, हाणे चङो मां हलां थो। माशाअल्लाह। जलालत, हाणे ने छोरे जो जल्द पतो केरु आहे ऐं किथे थो रहे। ऐसा जेकॾहिं इहो ज़मीन जे तहखाने में बि हूंदो न, चिके ॿार कढंदो। ऐसा है शेख खान, अज वरी कंहिंजे भरे वेठो आहीं? अदा ॾींहं हुजे या राति, घर हुजी या ॿाहिरि, असुल हिकिड़ी वाई बात अथई, झेड़ो बस रुगो झेड़ो। अरे अदा मां चवाई तो इन झेड़नि खे छॾ बाबा, हाणे उहो दौर न आहे रहियो। तूं अञा ॿार आहे, ये ॻाल्हियूं तूं सम्झ खणो आहे। तूं हिननि ॻाल्हियुनि ते तवजो न ॾे, तूं पंहिंजो सॼो ध्यानु पंहिंजी तालीम में रख। कमाल खान, शेर खान सही थो चए, तूं इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ। कमाल खान वॾो भोताल सही थो चए। कमाल खान, तूं अञा जलाल जे जलवन को वाक़िफ़ ई न आहीं। इन ॻोठाणनि माण्हुनि खे कुझु न चवंदासीं त उहे असांजे सिर ते चढ़ी वेंदा। बाबा वॾे जी इजाज़त कोन्हे, अगरि इजाज़त हुजे त उनखे हींअर ई वञी टंगे खणी अचांसि। शेर खान, तूं बि कुझु हथ हल्को रख। बाबा इलेक्शन मथां अचण वारी आहे। बाबा साईं सभु सम्झो, अॻिले कंहिंखे ज़रूरत थी आहे तक थी, जो हाणे केरु ज़रूरत कंदो वॾो को अर्को आहे। बाबा मां तोखे चवां थो त उहो दौर न आहे रहियो। शेर खान ॾिस, हाणे पंहिंजे हथ खे कुझु हल्को रख, इन्ही में असां सभिनी जी भलाई आहे। ऐं हा, इन तरड़े छोरे जी पचर हाणे तूं छॾ। मुंहिंजी ॻाल्हि समझ में अचे थी या न? अब शेर खान वॾा भोतार थी पिया अथई, हिकु दफ़ा इलेक्शन थी वञे, भले नी छोरे को सिरे मिट्टी न घती न, मैं को दीनू न आखी। बाबा साईं, नामुमकिन आहे बाबा साईं, जेको शेर खान सां टक्कर खाईंदो उहो मौत जो मुंहुं ज़रूरु ॾिसंदो। साथियों, अरे वॾी ख़ुशी जी ख़बर आहे। नूरो नाग आहे, नाग जंहिंखे डंगे वो तड़पी तड़पी मरंदो आहे। शेर खान तॾहिं यादि कंदो आहे जॾहिं कमु फासंदो आहे। तूं सच चईं थो नूरा, पर शेर खान उन्हनि माण्हुनि मंझां न आहे। त पोइ कयो तयारी, ॼऊं था बारूद खे बायूं। सिज लहण खां पहिरियां ई हली दुश्मन जो दर झलियूं। अॼु जो सिज ॿेले में लहियसि। जी जलाल, असां त तयार आहियूं। मक़सद शिकार करण जो मौक़ो मिलियो आहे। वेठे त हथियारनि खे ज़ंग लॻणु शुरू थी वियो आहे। रब जंहिंखे बख विझंदो आहे न, उनखे रब बचाए, ॿिए जी जा न आहे। जलाल जे जलवन जी त ख़बर पयसि न। अचो तव्हांखे घरां निकिरण खां का पाबंदी त न आहे? न न,
अहिड़ी का ॻाल्हि नाहे। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे ॻोठ छॾे हाणे शहर शिफ्ट थिया हो। इहा मूंखे ख़बर न हुई जो असीं शहर में शिफ्ट थी आया आहियूं। वफ़ा दिलि चवे ते हिकु सेल्फी थी वञे। जेको दिलि चवे उहो कुझु छा ज़रूरी आहे छा? मोलाई ज़रूर आहे, ईअं सम्झ। त पोइ हिकु न 2 सेल्फियूं ठाहे, हिकु पाण ॾिसजां, ॿी पंहिंजे सहेलियुनि खे ॾेखारिजां। कुझु बि चओ, अॼु मां ज़रूरु कठाईंदसि। जो कम थी वियो, चङो मूंखे जल्दी आहे। ओ महिरबानी महिरबानी। माखीअ जी मिठास चखण वारनि खे ख़बर हूंदी आहे, छो त मां चङी तरह चखी चुको आहियां। पर इहा ख़बर थी माखीअ जी मिठास जी हिफ़ाज़त गुणा कंदा आहिनि, जंहिंजी ॾंगण सां मुंहुं सुजो पवे। गुणनि खे भॼाइणो मूंखे खूब ईंदो आहे। मुंहिंजी मिठड़ी माखी हिननि खे धूं ॾेई परे कबो, पोइ हिन माखीअ जी अकेले सिर चूसे वठिजी। न एॾी जल्दी बि नाहे। हिन गुलाब खे हथ लाइण खां पहिरियां इहो सोच त हिन जी हिफ़ाज़त कंदा आहिनि जेके तोखे ज़ख्मी करे विझंदई ऐं रत रेला करे वहंदई, ऐं ज़ख़्म सां ईअं जंहिंजो नासूर बणिजी पवंदो। इन जे करे चवां थी पंहिंजे हथनि खे रोक। हाय, जेको तुंहिंजे नज़रनि जे तीरनि सां घायल हुजे, असीरनि में क़ैद थियल हुजे, भला हुनखे मौत जो कहिड़ो ख़ौफ़? सफ़ा को दीवानो आहे।
अरे रे वफा तू आई न? हाँ मां आया वफा मोहम्मद हनीफ। तू पहिरियों जलाल जा जलवा ॾिठा ई न आहिनि तो अॼु मां ॾेखारी तुम तुंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं अॼु पूरा थियण वारा आहिनि। ज़िंदगी ऐं मौत मुंहिंजे सोणे रब जे हथ में आहे, तव्हां जहिड़े जानवरनि जे हथ में न। हाणे तुंहिंजो रस्तो कीअं छॾींदासीं? रब्बू जंहिंखे वठंदो आहे न उनखे अलाह बचाए, बाक़ी ॿिए जी जान न आहे। अजायो छो ख्वार थी तो चुपचाप करे हल। हिनखे तव्हां वठी हला कम ते तो परेशान अल्लाह क्या परेशान न थिया छा कयूं? दुनिया में हेॾी असांजी इज़त नालो इन्हनि जहिड़नि जे करे बदमनी जे करे मां पंहिंजो अबे ॾारे जो ॻोठ छॾियो। यार शहर वञी को सुख जो साह खणो, पर ही दुनिया वारा सुख जो साह किथे खणंदी? हाणे इहा परेशानी आहे, ख़बर न आहे त वफ़ा खे खणी अॻुवा करायो। लाडलो भाउ जंहिंखे पढ़ायोसीं लिखायोसीं, जहिड़नि खां ॿाहिरि मोकिलियोसीं यूनिवर्सिटियुनि में वञी पढ़े, अलाए छा हुनजो हाल हूंदो, अलाए कहिड़े हाल में हूंदो। परेशान नथा थियनि, बसि यार दुआ कर अलाह करे अदा खे कुझु न थिए। जे अगरि मुंहिंजे भाउ खे कुझु थियो न त पोइ ही सॼी दुनिया में टांटा थी थिए। पोइ टांटा दुआ घुर त मुंहिंजे भाउ खे कुझु न मिले। मुंहिंजो नालो ज़फर खान आहे ऐं मां हिते कंहिं ज़रूरी कम सां आयो आहियां। कोई हुकुम कयो ज़फर खान? बाबा साईं मेवा जो कहिड़ो कमु आहे? कमु इहो आहे रस, मुंहिंजो भाउ अगवा थी वियो आहे ऐं मूंखे पूरो शक शेरखान ते आहे। शेरखान ते तुंहिंजी शेरखान सां कहिड़ी दुश्मनी आहे? जेकॾहिं का दुश्मनी आहे उहा बि ज़ाहिर कर। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त आख़िर शेर खान तुंहिंजे भाउ खे अगवा छो कराईंदो? मैं आदान के धरा कुनी जगह गोल इथे आसीं त तेरा मथा फट पो सही। तो वटि कहिड़ो सबूत आहे त तुंहिंजे भाउ खे शेर खान अगवा करायो? जॾहिं सबूत हथ करी, शाहिद गवाह हथ करी न, पोइ हिन बंगले जो रुख कजाए, न तहिड़ी कंदो साजो ॿियनि खे ॾस ॾींदे। शेरखान अगरि जे मूं वटि को तुंहिंजे खिलाफ़ सबूत हुजे हा न त ईअं तोखे हिते बकिले में कोन घणो ॾियां। ज़बान संभाले ॻाल्हा, इहा तोखे ख़बर न आहे त मां कंहिंजे साम्हूं बीठो आहियां। रेस तुंहिंजो हुकुम हुजे त हिनखे असां वठो। रेस
अञा हिनखे जलाल जे जलवन जी ख़बर ई न आहे। जे ख़बर पइजी वञे था न त हेॾे अचे ई न। मां तोखे ॿिनि ॾींहंनि जी मोहलत थो ॾियां, 2 ॾींहंनि जी। अगरि मुंहिंजो भाउ जनता सही सलामत न पहुतो ऐं हुनजे जिस्म ते हिकिड़ी बि ख़राश आई त पोइ हिन तोवारे दोतनि जो जेको मां हशर कंदुसि न, पाण तूं ॾिसजांइ। चङो, मां हलां थो। कीअं अचणो थियो? पर मुंहिंजो भाउ थी वियो, मां हिन जे लाइ अञा वटि आयो आहियां। प्लीज़ मुंहिंजी मदद कयो। तव्हांजे भाउ जो नालो छा आहे ऐं हुनजी कंहिंसां दुश्मनी त न आहे? साहिब, मुंहिंजे भाउ जो नालो वफ़ा मोहम्मद हनीफ़ आहे ऐं असांजी कंहिंसां बि दुश्मनी कोन्हे साहिब। बाक़ी हुनजे दोस्तनि मां मूंखे ख़बर पई आहे त मुंहिंजे भाउ ऐं शेर ख़ान, दरिया ख़ान जो पुटु आहे, वॾेरो शेर ख़ान, उन्हनि जी पाण में मोहमारी थी हुई। तव्हां परेशान न थियो, तव्हांजे भाउ खे कुझु बि न थींदो। तव्हांजो भाउ आज़ाद थी घर पहुची वेंदो। ठीकु आहे सर, वॾी तव्हांजी महिरबानी। मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई। वधीक फालत अथव। वफ़ा नज़र नथो अचे ऐं तव्हां परेशान वेठा आहियो। ख़ैर त आहे? छा ॿुधायां धीअ, मूंसां त वॾो कहर थी वियो आहे। चाचा, आख़िर थियो छा आहे? ख़ैर त आहे? धीअ, मुंहिंजे पुट खे धाड़ेल अगवा करे विया आहिनि ऐं हुनजो भाउ ज़फर हुनजी ॻोल्हा में निकितल आहे। हिकिड़ो अगवा थी वियो ऐं ॿियो बि घर न आहे मोटियो। पोइ परेशान कीअं न थियो? न न चाचा, अलाह ख़ैर कंदो। अलाह वॾो आहे, वफ़ा ख़ैर सां अची वेंदो। तव्हां परेशान न थियो। बस धीअ, तूं दुआ कर त मुंहिंजा बच्चा ख़ैर सां घर मोटी अचनि। ठीकु आहे, मां हाणे हलां थी, सुभाणे जांच करण ईंदसि। माशाअल्लाह पुट। हेलो सूबेदार साहब। खबर ॾियण जी वॾी महिरबानी। ओके, खुदा हाफ़िज़। अशरफ, जल्दी मोबाइल तैयार कर ऐं नफ़री तैयार कर। अॼु फातो आहे शेर ख़ान असांजे ॼार में। हाणे मां उन्ही खे ॿुधाईंदुसि त कानून जा हथ केतिरा ट्रिका ऐं मज़बूत थींदा आहिनि। जी ओके सर। मुंहिंजा जानो, छा असां बि हिकु बीह सघूं था? प्यारी मिठड़ी, तव्हां सदा बीहो, पर मां हलां थी। ॾिस काशिब, तुंहिंजी बदतमीज़ी वधंदी थी वञे। मूं घणो सब्र कयो। टीचर खे न तुंहिंजी शिकायत कंदसि। टीचर सां छो, पंहिंजे आशिक वफ़ा सां शिकायत कर न। ॾिस सिंधू, मां तोसां बेपनाह मोहबत कंदो आहियां ऐं वरी तूं मूंखां नफ़रत थी करीं। साहब उन माण्हू लाइ जेको त तोखे लिफ्ट ई कोन थो ॾे। तूं छा ॻाल्हाए रहे आहीं? मूंखे कुझु सम्झ में अचे ई कोन थो। मां हाणे ई वञा थी टीचर ॾे। मूंखे इश्क लॻो मुंहिंजे सोणे जो।
मुखे इश्क लगो मुझे जानिए जो मुखे इश्क लगो मुझे सोने जो जने मुझे दिल पर जो दीदार थी गयो जने मुझे दिल पर जो दीदार थी गयो सच्ची पच्ची मौला जाने प्यार थी गयो प्यार थी गयो इकरार थी गयो प्यार थी गयो बेशुमार थी गयो प्यार थी गयो बेशुमार थी गयो सच्ची पच्ची मौला जाने प्यार थी गयो प्यार थी गयो बेशुमार थी गयो कमायो ते में रब असमायो ते दिल न दुखायो ते रब पर जायो दिल न दुखायो ते रब पर जायो जंहिंजे लाए दर दर वञी दुआऊं घुरियूं मौला प्यार ॾिनो आ तॾहिं वॾियूं उमिरूं जंहिंजे लाए दर दर वञी दुआऊं घुरियूं मौला प्यार ॾिनो आ तॾहिं वॾियूं उमिरूं हथ ॿधी तोखे थी मां अर्ज़ कयां तूं मूंखां परे सुहिणा कॾहिं न थी जा इन इश्क तेरो पार थी वियो सची पची मौला जाने प्यार थी वियो सची पची मौला जाने प्यार थी वियो सोना तो बिन हाणे न जी सघबो तोखां धार न कॾहिं थी सघबो सोना तो बिन हाणे न थी सघबो तोखां धार न कॾहिं थी सघबो घर में जोश नारी हिक पल में रूह रली वियो तो साही भरे ॾिस ॾे सच्चे इश्क जो तो साइज़ हार थी वियो सची पची मौला जाने प्यार थी वियो सची पची मौला जाने प्यार थी वियो जने मुझे दिल पर जो दीदार थी गयो जने मुझे दिल पर जो दीदार थी गयो सच्ची पच्ची मौला जाने प्यार थी गयो प्यार थी वियो इकरार थी वियो प्यार थी वियो बेशुमार थी वियो प्यार थी गयो बेशुमार थी गयो सच्ची पच्ची मौला जाने प्यार थी गयो प्यार थी गयो बेशुमार थी गयो जंहिं इश्क कमायो ते में रब असमायो जंहिं दिल न दुखायो ते रब पर जायो दिल न दुखायो ते रब पर जायो अच्छा शेर खान तोरो शिकार बंदो पियो
देख वीरा, शेर खान सां टक्कर खाइण जो अंजाम छा थींदो आहे। हाँ, ख़बर कई? हिसाब किताब वठंदे। ये निकली अचो मथो। तो क्या जीते मौत वठिया मौत। हेॾो किरी जो बात फिरी वञो, घेरो कयो। जो विकरण जी जो विकरो। तव्हां कैसा भॼी विया भाड़िया, केतिरो भॼंदा कानून खां। अरे वाह ढोलू, हाणे त अब बारूद ख़तम थी वियो आहे, खाली सिगरेट जे सूटे लाइ बि सिकूं पिया। वाह जीअं पोइ अवां जो हुकुम हुजे, चवी त पोइ पिनण शुरू कयूं या वरी पोइ पढ़ण शुरू कयूं। अरे ढोलू, पिनण वारी त पाण खे सम्झ में ॻाल्हि आई, छो जे पिनण सां ॾोकड़ मिलंदा आहिनि, बाक़ी पढ़ण वारो कहिड़ो चक्कर आहे। अरे निभागा, तोखे पढ़ण सां छा थींदो आहे? ॿुधो कोन थी त तब्दीली अचण वारी आहे, तब्दीली। हुकूमत ऐलान कयो आहे, पूरा 5 लख पढ़ियलनि खे नौकरियूं मिलंदियूं, नौकरियूं। नौजवान त असीं बि पहिरियां खां आहियूं न, असांखां वधि को नौजवान आहे भला? रुगो पढ़ियल कोन हूं न, बस छा आहे। हा से हाणे तूं पढ़ी पुलिस में भर्ती थींदे, ख़बर आहे मूंखे। हाणे हल त हलूं, कई दुकान वारे खे दड़का ॾेई को सिगरेटनि जो पैकेट था कढूं। ज़फर पुट, छा कयो मुंहिंजे पुट जो? कुझु कयो बि अथा या ईअं हथ ते हथ रखी वेही रहिया हो? अरे अबाका, भॼ डुक कंदव त को कमु थींदो। अबा पहिरियां त ईअं कोन हूंदो हुई, हाणे भला तोखे छा थी वियो आहे? जे तोखां कुझु नथो थिए त मूंखे ॿुधाए, मां का पाण भॼ डुक कयां? बाबा असां ख़ामोश कोन वेठा आहियूं, असां ई भॼ डुक कयूं था। सलाह कंदो अदो अची वेंदो। बाबा तव्हां दिलजा कयो, अलाह जे हुकुम सां अदो अॼु या सुबुह अची वेंदो। थाणे ते बि मां वियो हुयुसि ऐं वॾेरे शेखाणे में बि मुंहिंजा कुझु शक हुया, उनजे पीउ सां बि मिली आयो आहियां। अगरि हिकु बि ॾींहं ताईं अदो न आयो न, ये समझाए हिन सॼे इलाइक़े खे टांडा ॾेई छॾींदो। छो त तुंहिंजो पुटु न बेगरत आहे न कायर आहे। सिर्फ़ु मां हथियार हथ में खणणु नथो चाहियां। मां चवां थो त हथियार हथ में न खणां, काश कानून असांजी मदद करे या वॾेरा सिधी लाइन ते अची वञनि। अगरि हिकु बि ॾींहं ताईं पंहिंजो भाउ न मोटियो न,
त पोइ मूंखे तूं बि न रोकी जाए बाबा। पोइ जेको थियो ही ज़फर खान पाण कंदो पोइ। जॾहिं पाणी सिर खां तार थी वञे त पोइ हथियार बि खणणो पवंदो आहे। त पोइ ठीकु आहे बाबा, जेके सुभाउ के सिज में मुंहिंजो भाउ वफ़ा न मोटियो, पोइ जीअं बाबा तूं चवंदे न उहे थींदो। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। या अल्लाह तुंहिंजा लख लख शुक्र मुंहिंजा मालिक। मुंहिंजा पुट ख़ैर सां अची वई न? मौत जे मुंह में हुयसि। पुलिस जी वॾी महिरबानी आहे जन मूंखे ज़ालिमनि खां आज़ादु करायो। घबराए न था, घबराए न। तूं को लावारस या नंढड़ को नहीं, ज़फर खान जो भाउ आहीं। ज़फर खान जो जंहिं बि तोखे अगवा कयो आहे न, या अगवा करायो आहे, जो हुनजो पूरो मां खानदान ख़तम न कयो त मुंहिंजो नालो बि ज़फर न आहे ज़फर। बसि हाणे छॾो इन्हनि ॻाल्हियुनि खे। पुट तूं ख़ैर सां पहुची वहीं, असांजे लाइ इहो ई काफ़ी आहे। इहो शेर खान नज़र कोन थो अचे। शेर खान तुंहिंजा शेर बब्बर शेर या उते घुमण फिरण। अस्सलाम वालेकुम भाईसुरा। वालेकुम अस्सलाम। छा वञा ख़ैर त आहे? अॼु ओचितो मुंहिंजे बंगले ते आयो आहीं। तुंहिंजे पुट शेर खान शहर जो अमन तबाह करे छॾियो आहे। खून अगवा फुरूं धाड़ा मुंहिंजो पेशो थी चुको आहे। साहब शेर खान खिलाफ कंहिं ग़लत रिपोर्ट की थी। शेर खान त तमामु भला माण्हू खे ख़बर पई। तो चुप कर। जॾहिं बावड़ा ॻाल्हाए रहिया हुजनि त विच में न ॻाल्हाइणु खपे। ॾिस दरिया खान, मां तव्हांखे हिकु मशवरो ॾींदुसि। जेतिरो जल्दी थी सघे पंहिंजे पुट खे कानून जे हवाले कर, छो त कानून जा हथ तमामु रिगाए मज़बूत हूंदा आहिनि। लॻे थो त अॼु तूं सफ़ा मूंखे गरम थो लॻे सुबुह। चांहि पाणी पीओ, पंहिंजी गर्मी खे थोरो घटि कयो। साहब मैं भी तो वॾा नाला सुणिया आहे, पर दरिया खान पर दरिया आहे दरिया। ख़्याल नाल साहब, दरिया बि कढण मौज में आ वेंदे। कमदार सिर्फ़ साहब जो नालो ॿुधो अथई। कंहिं बि दुआरी जी पास ख़ातिर कई आहे न, हुनखे हाफ फिराई न फुल फिराई करे छॾींदा आहियूं, सम्झो ई न। कमदार तुंहिंजो भोतार दरियाव आहे त कानून समुंड आहे, समुंड। उनजे छोलनि में किथे लुड़ी न वञे। इहे ॻाल्हियूं वेही करे हल बि करे सघजनि थियूं। जीअं तूं चवंदे ईअं थींदो। उहो वक़्तु गुज़री वई रहियसि। मुंहिंजी हिकु सलाह अथई, जल्दी पंहिंजे पुट खे पेश कर, न त पोइ पछताइणो पवंदो। समझ वारो हूंदे त सम्झी वियो हूंदे। छा ख़्याल आहे सिंधु? कोल्ड ड्रिंक पियूं या कंहिं ॿी शइ ते मूड आहे? कुझु न, पर मां तोखां नाराज़ आहियां। तुंहिंजो भाउ ऐं पीउ मूं ते भरिया पिया आहिनि। तोखे वरी छा थियो? किथे तूं बि हुननि सां मिली त न वई आहीं? न चरिया, मां ईअं नथी करे सघां। अदा शेर खान, तोसां जेको बि कयो, मां इन करे ॾाढी शर्मिंदा आहियां। तुंहिंजे भाउ जेको तीर हलायो उनखां मां बची वियसि। हाणे ॾिसजे अॻिते कहिड़ी रांदि था खेॾनि। मां इन लाइ नाराज़ आहियां, राति तूं व्हाट्सएप ते मुंहिंजे SMS जो जवाब छो न ॾिनो? वाह रे वफ़ा वाह, तुंहिंजा नसीब। असांजी त कॉल बि रिसीव नथी थिए ऐं वरी तोसां असांजी जन व्हाट्सएप ते कचारी था कनि। पोइ तूं वीडियो कॉल बि कंदा हूंदव। वीडियो कॉल कयूं या गॾु वेही कचारी कयूं, तुंहिंजो छा इन में? काशिफ, तूं असांजी मोहबत ते छो सड़ी थो पुट? तूं मूंखे सड़ंदो किथे ॾिठो आहे वफ़ा? कंहिं ॾींहं वांगुरु लाइट ते पतंग वांगुरु पची सड़ां ऐं पचां थो। इबादत त हिकिड़ा कनि था ऐं वरी जन्नत ॿियनि खे मिले थी। ख़ैर, सभु ॻाल्हि नसीब जी आहे। हाणे त ख़बर पइजी वई न, मां ऐं वफ़ा केतिरी मोहबत कंदा आहियूं। महिरबानी करे
असांजी मोहब्बत जो दुश्मन न थी। हाणे ॿुधी वरितई न सिंधू छा चई। अच सिंधू हलूं ऐं बि जा यारी लाज
परेशान है छा ॻाल्हि आहे को नओं ताज़ो हाल आहे कहिड़ा हाल ॿुधाई अदा असीं परेशान न थियो ॿियो छा कयूं कल्ह बाबा साईं वटि पुलिस आई हुई अदा तो ही कहिड़ा कम शुरू कया आहिनि जो एसएचओ साहब रोज़ सॼे बंगले ते बीठो आहे एसपी अचे या एसएचओ इनके कहिड़ो फ़र्क़ु पए ही वटे तो खड़ा कंदो ऐं असां वठूं था कानून खे मिनथू कंदा बाबा अदा गलत किथे तो करे वध में वध कंहिंखे अगवा तो कराए या कंहिंखे माराए तो ही बेचारो छा करे तो अहिड़ा गलत कम तो नथो करे ॾिसो त कानून खां अॻु असांजे घर में वकील पैदा थी विया वरी जेका तूं ज़बान ॻाल्हाई थी न तूं मां सभु कुझु सम्झां थो अदा असीं ही सभु जेको कुझु ॻाल्हायूं था उन में वेली असां सभिनी जी भलाई आहे ऐं आवाज़ आयो दीजिए नाराज़ थियो था मां बुरो भलो सभु सम्झां थो अबा मां को परेशान न थे परेशान न थियो त ॿियो छा कयूं कानून की नज़र में तूं दुहारी आहियूं दुहारी ॾिसी बि थियो त मथां इलेक्शन अचण वारी आहे पोइ बि तूं पंहिंजा कदम नथो रोकी केरु तोखे सम्झाए असां पहिरियां खां परेशान आहियूं मां चवां थो असांखे वधीक परेशान न कर तुंहिंजे करे असां सभिनी खे पुलिस तां विझी करे छो परेशान आहे दोस्त ख़ैर त आहे हा दा बाबा अॼुकल्ह उदास रहीं थो हाँ यार मुंहिंजी परेशानी हिकु सुहिणी छोकिरी आहे बस यार ॻाल्हि न पुछो हा यार कॉलेज वारे ॾींहंनि में असां मथां खिलंदो आहे हाणे ख़बर पइजी वई न मोहबत भी हिकु वॾो मर्ज़ आहे चल न को हिन मर्ज़ में मुब्तला थिए काॾे वियो मूंखे इश्क जे ॾाघ ते चाढ़े किथे पाण हलियो त न वियो काॾे वियो अचे अॼु अचण ॾींहुं सदाई मूंखे इंतज़ार करणो पवंदो आहे ॿिए भेरे मां कोन इंतज़ार कंदीमांसि भली पाण इंतज़ार करे छा ॻाल्हाए मुंहिंजा जानी सफ़ा नाराज़ थिया बीठा आहियो सॉरी बाबा सॉरी प्लीज मूंखे इहो अंदाज़ो न हुयो इंतज़ारी एॾी ॾुखी थींदी आहे पर जनाब जी कावड़ में मूंखे ईअं थो लॻे त इंतज़ार मौत बराबरि आहे इंतज़ारी आहज़ारी छा थींदी आहे तो बेक़दरी खे कहिड़ी ख़बर आहे इश्क ते अख्तियार त सिर्फ़ ऐं सिर्फ़ आशिकनि खे हुजणु घुरिजे इश्क खां त परे जी ॻाल्हि आहे तूं त इन खां बि वाक़िफ़ न आहीं नेणनि मां निंड उॾामी वेंदी आहे दिल बेईमान थी पवंदी आहे दुनिया जी हलचल खां इंसान वाक़िफ़ न आहे रहंदो हिनखे इश्क चइबो आहे न सॉरी बाबा सॉरी हाणे वाइदो थो कयां आइंदा तोखां बि पहिरियां हिते मां बि चवंदुसि हाणे त मुस्कुरा न काॾे थो वञी कमदार वॾा तकिड़ो पियो वञी ख़ैर त आहे तोखे पता कई मैं अपने जेका रेस जे वॾा आहे न हू कॾहिं में वेंदा पिया असां तोॾे अचूं पिया कमदार तोॾे अब ख़ैर त हे मेॾे पिया दे कहिड़ा कम है कम तुंहिंजो फ़ाइदे जो आहे चई त ॿुधायां मेरे फ़ाइदे दा बोले तो बा जल्दी करो जल्दी ॿुधाओ मेरे को मैं सदके थिया मैं कुर्बान थिया कमदार असां तो लाइ रिश्तो ॻोल्हियो आहे रिश्तो वारा करो मैं सदके थिया असांजी महिनत सां तुंहिंजी भलाई थी वञे त ॿियो छा खपे तोखे हा कमदार वलू सच थो चवई कमदार इहो तोखे रिश्तो मंज़ूर आहे त पोइ कर जुड़ो कर असां मवाली
मिठाई था वञी खाऊं। पैसे खोड़ भाउ पैसे खोड़। अरे माण्हू त तुसां को मवाली रखंदे ने, तुसां त भाउ कम वाले बंदे निकले वे। हुण मैं पैसे तो देना वा, हुण देना ए गिन पैसे। वाह वाह। तुझी याद में तड़पी रहियो आहियां। हिन दिल सां साॻो हाल आहे। ॿाहिरि निकिरी नथी, दीदार ई महांगो करे छॾियो अथई। पर साईं छा कजे, अदा वॾो मूं ते शकजी पियो आहे, इन करे ॿाहिरि घटि निकिरनि थी। त पोइ शाम पार्क में अचिजां, मां तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि। तुझो मथो छाते ख़राब थियो, वधी तो असांजे खिलाफ़ वेफारू कटाईंदो। मथो मुंहिंजो न पर तुंहिंजो ख़राब थियो आहे शेरखान। तुंहिंजो तूं पाण खे छा सम्झंदो आहे? हिन इलाइक़े जो मालिक आहीं छा जो वधे तो पाड़े सां फिटाईंदो? अञा त तूं शेर खान जो ॾाढ ॾिठो किथे आहे? अरे असांजे अॻियां तुंहिंजी औकात कहिड़ी आहे? कंहिंजी केतिरी औकात आहे इहो मां खूब ॼाणा थो। सम्झाए छॾ पंहिंजे भाउ खे, ऐं त मुंहिंजे साम्हूं न करे। जेकॾहिं शेर खान जे रुख चढ़ियो न त पोइ सुठो कोन थींदुसि। तुंहिंजे भव खां असीं शहर छॾे कोन वेंदासीं। पर हेॾे मुंहिंजो हिकु मशवरो अथई। मशवरो भलो अथई त ज़फर खान सां टकर न खा टकर। इन दुश्मनी ऐं झेड़नि जे करे मां पंहिंजो ॻोठ छॾे हिते शहर शिफ्ट थी आयो आहियां। मूंखे हथियार खणण ते मजबूर न कर शेर खान। तुंहिंजी ऐं तुंहिंजे ख़ानदान जी इन में भलाई आहे। ठीकु आहे त पोइ पंहिंजो ऐं पंहिंजे भाउ जो ख़्यालु रखजांइ। वॾो आयो आहे ज़फर खान खे धमकी ॾियण वारो। शेर खान जे मुंहिंजे भाउ जे जिस्म ते हिकिड़ी बि ख़राश ॾेई ॾेखारी न मां तोखे सलाम कंदुमि। अचो अचो सूबेदार साहब। दरिया खान अगर मुझे अचण खे तो पंहिंजो दीदार तो समझी त पोइ मूंखे चङी तरह ॾिसी वठ। SHO गुलशन घणो वक़्तु हिकु थाणे ते न ई रहंदो, छो त मां पंहिंजो फर्ज़ ईमानदारी सां निभाईंदो आहियां। पंहिंजे हद जे हर मुजरिम खे कानून जे फंदे में फसाए उनखे उबतो टंगींदो आहियां, तॾहिं सुख जो साह खणंदो आहियां। ॾिस सूबेदार, तो जहिड़ा ईमानदार ऑफिसर कई आया ॾिस असां अॼु बि उते मौजूदु आहियूं, छो त असांजा हथ साफ़ आहिनि। ॿियो वधीक ॻाल्हि कयूं था साहब। तुसां बहो तो मैं तुसारे वास्ते कुछ खावण पीवण जा बंदोबस्त करां। मां अमां वटि वेहण न आयो आहियां। इहो ॿुधाए त शेर खान किथे आहे? साहब अदा शेर खान दोस्तनि सां गॾु ॿाहिरि निकिरी वियो आहे। त पोइ ठीकु आहे त भाउ जे बदिरां तो हली गाॾी में वेह। को मसइलो न आहे साहब, जेल बि जवाननि लाइ ठहिया आहे। इहा त उते ख़बर पवंदी कमाल खान जॾहिं जेल पहुते हली, जॾहिं उते उबतो टंगियो माई न सॼी दिमाग़ जी हवा निकिरी वेंदई। तूं भली मुंहिंजे पुट खे वठी वञ सूबेदार, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रख,
मुझे पुट के घणो टाइम तू विहारे न सघंदे। कमाल तू हिन सां गॾु वञ। अञा त जेल वियो आहीं पुट, मां त तव्हांखे हिकु करे माराईंदुसि। अञा मुंहिंजी अंदर जी बाहि ठरी किथे आहे? जी मुंहिंजो हिकिड़ो भाउ मारियो अथव, मां तव्हांजो पूरो खानदान ख़तमु न करायुमि, पोइ मूं ते बि हैफ़ आहे। अव्हांजे हूंदे न डेरे थे पुलिस अची तव्हां ख़ामोश रहो। रस तव्हांजो हुकुम हुजे त हींअर ई वञी गाॾी ते हमिलो कराए कमाल खान खे आज़ादु करायां थो। रेस सिर्फ़ तव्हां मूंखे हुकुम ॾियो, हुकुम। अॼु पूरी जी पूरी गाॾी आहे पुलिस समेत तबाह थो कयां। हिन SH खे बि कुझु ख़बर पइजी वञे असांखे तुंहिंजे ज़ंजीरनि मारियो आहे, न त हिनखे इते ई पूरो कयूं आहे। अरे है ने तो मैं आना मार भला मुख्तदा मारे क्या है? पूरी पूरी कोशिश कई जो तेरी शादी कराने तो जो नसीब ताई कोई आप असां छा कयूं दो वरी मवालिन जो मन मेरे नसीब को क्या था है? समदार गाल इहा आहे त जेका न वो माई शादी करण लाइ राज़ी हुई उन्ही जो न कल्ह हो घरारो फौत थी वियो। कमदार ढोलू सही तो चवे, हाणे कुछ ॾींहं सब्र करणो पवंदी पुट। अरे हाँ है सामने को पूरे दिला से दे 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 तू सारे महीने से तुम्हारा पगार में लिखा गए वे मेरा तेरा घर कथी से तो मार पर तू सारी भागे क्यों मीने मैं ते को देख सा ये दिखे दा देख सा मैं ते को मैं नहीं तो कमदार के लिया मेरा नाम केदा हाथ तेरे छोड़ो मैं तुमका को कोई न छोड़े सा केदा हजरत मेरे तेरे सारे शेर का मैं समझ करे सा तेरी। हेलो जी सर, मां हाणे ई आज़ाद कयो। अशरफ कमाल खान के वठी आ। जी सर। कमाल खान तव्हां आज़ाद आहियो, हाणे वञी सघो था। महिरबानी करे, असांखे कानून जो एतिराम आहे। पर इहा ॻाल्हि पंहिंजे भाउ खे सम्झाए, उन खे पेश कयो, छो त इन में तव्हांजी भलाई आहे। जी सर, आउं पूरी पूरी कोशिश कंदुसि। चङो आउं हलां थो, ख़ुदा। जॾहिं गुलशन में बहार ईंदी आहे त हर वण टिण पखी पतण झूमी नची इहो ऐलान कंदा आहिनि त ए प्यार वारो अव्हांजी ज़िंदा रहण सां असांजूं रौनकूं आहिनि, त पोइ एॾी उदासी छो? उदासन जी ऊंधाईअ में कोई परवानो रहणु न चाहींदो, ऐं वणनि में कोई जॾहिं मधुर आवाज़ जा साह छेड़े उन थोरी देरि जी ख़ुशीअ खां पोइ कोयल ख़ामोशीअ जा काला ककर छॾे बेसाहु करे वञण जूं ॻाल्हियूं करे त पोइ उदासियुनि जी ऊंधहि में आखिरो न ॾिबो त छा कंदो? खिल भली खिल। अच्छा, तो मुंहिंजी उन ॾींहुं वारी कयल मज़ाक खे एॾो संजीदा वठंदे मूं त इहो कोन सोचियो हो। मज़ाक अहिड़े क़िस्म जी मूं बि कॾहिं कॾहिं माण्हू सचियुनि ॻाल्हियुनि खे बि मज़ाक जो रंग ॾेई दूर करे वेंदा आहिनि ऐं दीवाननि सां दुख गुलाब करे वञी कंहिं गैर जी सेज सजाईंदा आहिनि। न न, ख़ुदा न करे त मां कॾहिं तोसां धोखो कयां। चरिया, मां त तोसां दिलि सां मुहबत कंदी आहियां। जेकॾहिं दिलि ॾुखियो हुजे त मां माफ़ी थी घुरां। खैरा खैरा मुंहिंजी मिठड़ी माखी।
काथे लहे थी सलाम सां मिली वञ तूं अची हिन गुलाम सां सिक काथे लहे थी सलाम सां मिली वञ तूं अची हिन गुलाम सां एॾो पको थी न साथी अलाए छाहे हयाती एॾो पको थी न साथी अलाए छाहे हयाती जेका ॻाल्हि हुजे सा ॿुधाए मिठा माण्हू एॾियूं विथियूं चो वधाए मिठा जेका ॻाल्हि हुजे सा ॿुधाए मिठा नरंज दिल में रखिजे ज़ाती अलाए छाहे हयाती नरंज दिल में रखिजे ज़ाती अलाए छाहे हयाती सिक काथे लहे थी सलाम सां मिली वञ तूं अची हिन गुलाम सां मिली वञ तूं अची हिन गुलाम सां सलाम खपन तुझा पूरा पिरी अंजाम खपन पाण भी अचन सखड़ा सलाम खपन तुझा पूरा पिरी अंजाम खपन पाए वञ प्यारा तुझाती अलाए छाहे हयाती पाए वञ प्यारा तुझाती अलाए छाहे हयाती सिक काथे लहे थी सलाम सां मिली वञ तूं अची हिन गुलाम सां मिली वञ तूं अची हिन गुलाम सां सिकंदर जो जानी चवणो वठ तूं मुझे सिर जा साईं की खट तूं शेख सिकंदर जो जानी चवणो वठ तूं मुझे सिर जा साईं की खट तूं आदिल तोखे ॾिसण लाइ आती अलाए छाहे हयाती आदिल तोखे ॾिसण लाइ आती अलाए छाहे हयाती सिक काथे लहे थी सलाम सां मिली वञ तूं अची हिन गुलाम सां मिली वञ तूं अची हिन गुलाम सां एॾो पको थी न साथी अलाए छाहे हयाती एॾो पको थी न साथी अलाए छाहे हयाती सिक काथे लहे थी सलाम सां
मिली वञ तूं अची हिन गुलाम सां सिक काथे लहे थी सलाम सां मिली वञ तूं अची हिन गुलाम सां मिली वञ तूं अची हिन गुलाम सां क्या अज पंहिंजे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे। कंहिं दोस्त फोन कई आहे त जलाल पंहिंजे साथियुनि सां गॾु कंहिं कम खां वञी रहियो आहे। इन खां वधीक पाण खे सुठो मौक़ो कोन मिलंदो। दादा इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। ठीकु आहे मुंहिंजा बाल रखिया अॼु ई इन जलाल खे मां ॿुधाईंदुसि मां पंहिंजनि जो दर्द छा थींदो आहे ऐं वॾेरनि जूं वाकारूं कीअं वहंदियूं आहिनि। जलाल जे अॼु मां तुंहिंजी ज़िंदगीअ जो ॾीओ ठाहे न छॾियो पोइ मोचो नालो बि ज़फर खान नाहे। जो हुयो तूं मुंहिंजे भाउ खे अगवा कंदे ऐं तूं हिन इलाइक़े जो बादशाह थी घुमंदे न अॼु मां तोखे ॿुधाईंदुसि ज़फर खान सां दुश्मनी जो अंजाम छा थींदो आहे। जवान जो पुटु आहीं मैदान छॾे न वञा। वॾो आयो हुयो ज़फर खान जे भाउ खे अगवा करण। तुंहिंजो बि पूरो खानदान ज़फर खान सां दुश्मनी करण खां पहिरियां 1000 दफ़ा सोचींदो। अचदा हेलो सिंधु। हेलो गुफा कहिड़ा हाल अथई? तोखां सवाइ कहिड़ा हाल हूंदा? तुंहिंजी जुदाई मूंखे जोड़े छॾियो आहे। न ॾींहुं सुख सां गुज़रे थो न वरी राति जो निंड अचे थी पर मां हाणे तोखां सवाइ पल बि नथो रही सघां। चई त बाबा वारनि खे तुंहिंजे रिश्ते लाइ मोकिलियां। तूं तकड़ न कर। मां सुठो वक़्तु ॾिसी मां बाबा सां ॻाल्हायां थी। मां तोसां मोहबत कंदी आहियां। जे तुंहिंजे घर वारा इनकार कनि त पोइ? मुंहिंजा घर वारा त छा सारो संसार वेरी थी पए। पाण ॿिन्हिनि खे हिकु थियण खां कोई बि रोके नथो सघे। वाह मुंहिंजी भेण वाह वाह जो पढ़ी लिखी आई। इहा तो आला तालीम हासिल कई ही न पंहिंजे खानदान खे बदनाम करण जे लाइ। वाह वाह जो डिग्री वरिती थी अदी वाह।
छा चई रहियो आहीं? बाबा जेको कुछ मूं चयो आहे सच आहे। वधीक देर करण पंहिंजी इज़त जो पाण जनाज़ो कढण आहे। मां हींअर ई सौट खे फोन थो कयां। ॻोठा सौट खे घुराए राति ई अदी जो निकाह था करियूं। हेलो वफा, तुझे लिए एक बुरी खबर है। इहो तूं छा चई रहियो आहीं? बाबा आउं सच चई रहियो आहियां। सिंधू मूंखे फोन करे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। हुनजा घर वारा राति संदसि सौट सां शादी कराइण वारा आहिनि ऐं हुन चयो आहे अगरि मां हुन सां निकिरी कोर्ट में न वयसि ख़ुदकशी करे छॾींदी। बाबा बसि तव्हां दुआ कयो ऐं इजाज़त ॾियो। हू मुंहिंजो इंतज़ारु करे रही आहे। मुंहिंजी मोहबत जो सुवालु आहे बाबा ऐं सिंधू जी ज़िंदगी जो सुवालु आहे। पर पुट पंहिंजे वॾे भाउ ज़फ़र खे था चढ़ो थी। बाबा अगरि अदा खे हिन ॻाल्हि जी ख़बर पइजी वई त हू हरगिज़ कोन मञींदो। तव्हां दुआ कयो सभु सणाई थींदी। तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो। अदा अचे त हुनखे सभु कुझु ॿुधाए छॾिजो। चइजोसि पुलिस सां राब्तो करे। मां कोर्ट पहुची अव्हां सां राब्तो कंदुसि। पुट मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो, ॻाल्हि त ॿुधो। वे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो न पुट। बाबा मां वञा थो हाणे। बाबा ॻाल्हि त ॿुधो वफ़ा। पुट बीहो ॻाल्हि ॿुध मुंहिंजी। पुट ज़फ़र हिकु राज़ जी ॻाल्हि आहे, चवे त तोखे ॿुधायां। बाबा कहिड़ी रात जी? तुंहिंजो भाउ वफ़ा ॾाढियूं मिनतूं कयूंमांसि पर मुड़ियो कोन। हू दरिया ख़ान जी धीअ खणी कोर्ट वियो। छा बाबा? बाबा तूं हुनखे छो वञणु ॾिनो? तोखे ख़बर आहे त शेरखान वारा हुनजे पेर ते आहिनि ऐं अध में बि शेरखान वारनि हुनखे खणायो हुयो। हुनजी ज़िंदगी खे बाबा ख़तरो आहे, ख़तरो आहे बाबा। हेलो अब शेरखान किथे आहिनि? अबा ये छोरा वफा है ना ते तुसां जी पग कच्छ विच चाहते रोठा ते वताए घुमदा। सोचनी कंदा तो वकील ना यो मार के त्या नदीदुस हेलो सूबेदार, शेरखान पंहिंजा माण्हू वठी शहर जे तरफ़ रवानो थी आयो आहे। इन खां वधीक तोखे सुठो मौक़ो न मिलंदी। ख़बर ॾियण जी वॾी महिरबानी। ओके ख़ुदा हाफ़िज़। शेरखान हाणे तोखे ख़बर पवंदी। अशरफ जल्दी मोबाइल तैयार कर ऐं नफ़री तैयार कर। अॼु फाथो आहे शेरखान असांजे ॼार में। हाणे मां उन्ही खे ॿुधाईंदुसि त कानून जा हथ केतिरा ड्रिगा ऐं मज़बूत थींदा आहिनि। जी ओके सर। अदा असांखे माफ़ कयो, अल्लाह जो वास्तो कयो।
छॾे न वञ सिंधू सिंधू अलाह जे वास्ते मूंखे न छॾे वञ वफ़ा तोॾी त ख़ैर आहे न मां ठीकु आहियां निकली अचो मथां समझो हुयो तो ज़फर खान जो भाउ नंढड़को आहे तूं उनखे डुकाए डुकाए मारी दे ऐं तोखे कुझु बि कोन थींदो अॼु दुनिया जी का बि ताक़त तोखे ज़फर खान खां नथी बचाए सघे ॿाराइणो अथई त पंहिंजे रब खे ॿाराए वफा के देखो हल शेर खान शेर खान शेर खान शेर खान असांखे छॾे हलियो पियो असांखे इन दुनिया में अकेलो छॾे हलियो वियो मां चवंदो हुअमि न चवंदो हुअमि न शेर खान त बुरनि कमनि जो नतीजो ई बुरो आहे ॾिठो ई न पाण त हलियो वए पर असांखे बि विलो करे वए गलाए चवंदो गलाए शेर खान गलाए जो मत मुंहिंजा पुट पंहिंजा कदम रोक पर तूं मुंहिंजी हिकु बि न ॿुधी ये क्यों जी मना चाहींदोसि तूं असांखे अकेलो छॾे हलियो वए ये शेर खान तूं छो कयो ये तूं छो कयो वफा ठीक त आहे न हाँ पुट ठीक त आहे न तूं सिंधु सिंधु मुझे भेण तू ठीक त आहीं न मां ठीक आहियां वफा के ॾिस वफा भी ठीक आहे तुझो प्यार ठीक आहे तव्हांखे मां ईअं मरण कोन ॾींदुसि दरिया कर केतिरो सम्झायो मां त मुड़ी वञ पर तूं कोन मुड़े अॼु ॾिस हे तुंहिंजा पुट शेरू वारा पया अथई मुया ॾिठे न दुश्मनी जो अंजाम अगर तूं उन ॾींहुं मूंखे सुठी वर्दी ॾियां
ऐं मूंखे ख़ाली न मोटाई हा त अॼु तुंहिंजो ही असर न हुजे हा। पर हाणे बि वक़्तु वियो कोन अथई, हाणे बि वक़्तु वियो कोन अथई त दुश्मनीअ खे वधीक बाहि जो रंग न ॾे रंग। अदा दरिया ख़ान, मां तोखे हथ थो ॿधां त धीअ सिंधू मूंखे हिन झोली में ख़ैरात ॾे धीअ सिंधू जी, त मां हिननि खे अस्पताल खणाए हिननि जो ऑपरेशन कराया। दरिया ख़ान तोखे हथ थो ॿधां, ख़तम करे इहा दुश्मनी, ख़तम करे इहा दुश्मनी। दरिया ख़ान, अञा बि वक़्तु न वियो। पंहिंजे औलाद जी ख़ुशीअ जे ख़ातिर गुज़रियल वक़्तु विसारे छॾ ऐं हिन मोहबत खे मान ॾे। मोहबत जो दुश्मन न थी। दरिया ख़ान, हाणे मञे वठो, इन्हीअ में बहितरी आहे। छा रखियो आहे ज़िद में ऐं अना परस्तीअ में? ख़ुदा मां बि तव्हांखे मिनत कयां थो, इन प्यार करण वारनि खे ज़िंदा रहण ॾियो। ठीकु आहे काइंदाद, अॼु खां पोइ मुंहिंजी न्याणी तव्हांजी अमानत आहे। जेॾी महिल चाहियो उनखे वठी वञो। हसन, ये हथियार वठ, खणी हल तूं। असां अस्पताल हलूं था, हथियार घर रखी अस्पताल अचण वारी कर। ठीकु आहे दा, मां वञां। हल बाबा। डोला अज़ला तोरे जमा तेरी वंजीरी ठोकण मेरी, ते अल्लाह करे टूट जावे, ते अल्लाह करे टूट जावे। मैनू टूट पैनी बड़ा कर पावे, एदे हो जान टोटे दिल जावे, ते जान मेरी छुट जावे, ते जान